दोस्तों, साथियों, हक़ मौजूद। अॼु दिलि चवे थी त पाण पंहिंजे उन दरिया बादशाह जी कथा हिक ॿिए सां बयानु कयूं, जंहिंखां सवाइ सिंध जे वजूद जो को तसवर ई नथो करे सघिजे। हा, असांजो उहो सिंधू दरिया जेको दरियाहनि जो दरियाउ आहे, जंहिंखे शेर दरिया ऐं शींहं दरिया जे नाले सां बि सॾीनि था। उहो दरिया जंहिं असांजी तहज़ीब खे अॾियो, जंहिं असांजा नसुलनि जा नसुल निपाए वॾा कया, अॼु जंहिं हाल में आहे तंहिंजो जॾहिं तसवर कजे थो तॾहिं सचवत अखियूं भरिजी अचनि थियूं। केतिरा ई साल अॻु जॾहिं दरिया में इन ई साॻी उञ जो आलम हो, जंहिंमें अॼु दरिया पंहिंजी पूरी हयातीअ जी जंग विड़ी रहियो आहे, तॾहिं पाण दरिया जी हिकिड़ी कथा लिखी हुई। पर अलमी इहो आहे त एतिरा साल गुज़री वञण खां पोइ बि पंहिंजे सिंधूअ जी हालति बहितर थियण बदिरां अञा वधीक अबतर थी आहे। ख़ासि तौर ते कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि जेका बि दरिया जी ज़िंदगी आहे, सा समूरी उजाड़ जो शिकार बणिजी चुकी आहे। ऐं समुंड जे वेझो असांजी जेका आबादी आहे, तंहिंखे समुंड पाईंदो थो अचे। असांजी लखे एकड़ ज़मीन समुंड पाए चुको आहे, जंहिंमें केतिरियूं ई बस्तियूं, बाग, ज़रई ज़मीनूं, वण टिण, पूरी यानी हिकिड़ी जीवत हुई, जेका अॼु माज़ीअ जो किस्सो बणिजी चुकी आहे। हीअ कथा जेका दरिया जे पूरे इतिहास खे पंहिंजे अंदर में समाए थी, पाण तव्हां सां बयानु कयूं था। ऐं उमीद कयां थो त तव्हां इनखे पंहिंजे पूरे रूह जी गहराईअ सां ॿुधंदव ऐं उन ते वीचारींदव ऐं पंहिंजे दरिया जी ज़िंदगी बचाइण लाइ सोचींदव। हीअ नज़म सिराइकी में आहे। नज़म हीअं आहे त वांगुरु ख्वाब सही पर यादि असांकूं जॾहिं ॾाढा गिदरे चाया। वांगुरु ख्वाब सही पर यादि असांकूं जॾहिं ॾाढा गिदरे चाया हा, हसे रल बैठे सारे मन विच पोड़े हर हथ ते भाङा पाया। वांगुरु ख्वाब सही पर यादि असांकूं जॾहिं ॾाढा गिदरे चाया हा, हसे रल बैठे सारे मन विच पोड़े हर हथ ते भाङा पाया। लज़्ज़त हैरत रंगी विच हसे पुछा किथूं आंदे नी। लज़्ज़त हैरत रंगी विच हसे पुछा किथूं आंदे नी। हस आख्या शाह दरिया दे बचड़ा, सारे हिन एहसान असां ते, मान असां ते। जंहिंदे कंदी नाल मेरे हिक यार जो वाड़ी पोखी है, हेल आई वाह जो चौखी। तुसा ॾई ॾाढा थी वे ओ नाले चङा, ए वंड संगत दी भेजीस। नाल आख्यास मंगो मिल दुआ, साडे कच्चे दा, साडे बेले दा, साडे वाहुड़ दा, शाला खैर। असे नंढड़े ना ही समझ घणी, केड़े कच्चे दा, केड़े बेले दा, केड़े वाहुड़ दा, हसे खैर मंगिया। दुआत मंगी बस ॾाॾे हई, असां ॾाॾे साईं दा आख्या मन मिल आख्या हा आमीन मौला। पिछे इवें थिया जो सालां दा सुट वाला ढेरा खुलदा गया। ॾाॾे दी खट जो ख़ाली थई, ॼण भाग कच्चे दा बि जुलदा गया। असां सोचा ये सब कीवें थिया, असां सोचा ये सब कीवें थिया, जुलो मिल गोलूं ॾाॾे वाली दुआ। परें विच वेल घणी टल गई, जॾहिं ऊं कंधी ते आयो से, जा ॾाॾे साईं ॾसाई हई। परें विच वेल घणी टल गई, जॾहिं ऊं कंधी ते आयो से, जा ॾाॾे साईं ॾसाई हई। अॼु न उथां ॾाॾा हा, न यार ॾाॾे दा, न वाड़ी हई, न गिदरे हई। अॼु न उथां ॾाॾा हा, न यार ॾाॾे दा, न वाड़ी हई, न गिदरे हन। ॾूं कोड मोअल हन कंधी ते, हा रुलदा रछ मुहाणे दा। ॿेड़ी दे अखीं विच रेत अही, वट चिकदा वंज बेगाणे दा। वो दरिया जहिड़ा दरिया हा, दरिया जंहिंकूं शाह अदेन उंदा किस्सा हा, हुण ए हाणे दा। हुण करना है जो ए असांकूं अपना दरिया वलावणा है। असांकूं जन्म खपन भले कुछ भी थी वे, असांकूं सिंधु वल वहावणा है, असांकूं सिंधु वल वहावणा है। हक़ मौजूद।